हू जहान ही मन। लेखक A.J. उत्तम। कलाकार आहिनि आशा चांद, दिनेश मापारा ऐं रूप गेहाणी। मूंखे कल्ह कान हुई त चौतरफ़ फैलियल ॿाहिरीं जहान जे बन जो कखपन बि अहिड़ो बलवान आहे जो छुहण सां अंदरी मन ते सालनि खां ऊंदाही गुफ़ाउनि जो ॼमियल मेल मिटाए छॾींदुमि। हुन मार्केट में वेठल भाॼीअ वारीअ जे ॿिनि चइनि ॿोलनि छा त अंदर में उथल पुथल मचाई आहे। अलाए जे कहिड़ीअ खुटीअ खयुमि जो शिकायत कईमांसि त मूंखे $1 रुपए में कोतमीर जा सखणा 3-4 पन ॾिना अथई, पर हुन ॿिए भाईअ खे त असुल ढेर कोतमीर ॾिनो अथई। मूं भाॼियूं बि घणेई वरतियूं आहिनि, तुंहिंजी रोज़ानी ग्राहक बि आहियां, मगर ही माण्हू केरु लॻई। छोड़ीअ खिली खिली ॾाढो खुनकीअ सां वराणियो, ही यार लॻेम। इहो ॿुधी ॿियूं भाॼी वारियूं बि खिलण लॻियूं ऐं हू परियो मुड़ुसु वेचारो हको बको थी हलंदो रहियो। मां बि ॾाढी खिखी विखी थियसि त बि भाॼीअ वारीअ खे नीचो निवारण लाइ चयमि, अरे मुड़ुस उन यार लाइ ॿुधई त मारई न। छो मारींदो? खेसि बि त मिल में मज़दूर साड़ियूं यार कोठींदियूं आहिनि। इहो ॿुधी तोखे हसद कोन थो थिए हिन जे साहेड़ियुनि सां? कहिड़ी ॻाल्हि खे इहो हसद न थींदो, पर घर ॿार ऐं हिन कमकार में अहिड़ी फुर्सत किथे आहे जो इन हसद खे वठी वेहिजे। इहो तव्हां वांदनि माण्हुनि जो मर्ज़ु आहे। तव्हांजे मुड़ुस सां का जवानड़ी थोरो मुर्की मिठो ॻाल्हाईंदी त बि हसद ऐं अविश्वास थींदो आहे त किथे हिन खे तव्हां खां फुरे न वञे। ईअं चई हिन मिल मज़दूर जी ज़ाल भाॼी वारी त खिलण लॻी, पर ॿियूं भाॼीअ वारियूं साहेड़ियूं बि खिली सुर वठाइण लॻसि। मुंहिंजे मन वधीक ॿुधण खां लाचारी ॾेखारी ऐं मां भाॼियुनि जी गोथरी खणी घर ॾांहुं राही थियसि। पर हुन भाॼी वारीअ जा सिधा साधा गुफ़्ता, ही यार लॻेम, हसद तव्हां वांदनि माण्हुनि जो मर्ज़ु आहे, मुंहिंजे अंदर में पराडो बणिजी गूंजण लॻा ऐं पेर घर पहुचण लाइ तपी पिया। घर पहुची दर ते ठक ठक कयमि त दर खुलण सां नुंहुं बाई सही संभड़ी ऑफिस वञण लाइ साहेड़ीअ सां गॾु ॿाहिरि निकिती। पुटु त अॻे ई ऑफिस वियल हो। मूंखे ॾिसी साहिरिस मुंहिंजे नुंहं खे चयो, अच्छा यार चलो जल्दी करो। मतां नुंहं मूं सां ॻाल्हाइण लाइ न तरसे। कहिड़ी न मशीनी मनवृती थी वई आहे। ज़मानो बि केॾो न बदिलियो आहे। छोड़ियुनि जंहिं तंहिंखे खणी यार दोस्त बणायो आहे। उन लफ़्ज़ सां लाॻापियल मूंखे पंहिंजो माज़ी यादि अचण लॻो। मूंखे विरहाङे वक़्त जे सिंध जी सार सताइण लॻी, जॾहिं हिक कुंवारीअ उन लफ़्ज़ दोस्त सां मुंहिंजे मन में हसद ऐं अविश्वास जो ॿिज छटियो हो, जंहिं हिते मुंहिंजे पतीअ खे दुखी करे निहोरे नियो। उन वक़्तु सिंध में मैट्रिक मस पास कयमि त जल्दी मुल्क जो विरहाङो थियो। कॉलेज में पढ़ण जी केॾी न ख़्वाहिश ऐं ख़ुशी हुअमि, लेकिन हिन विरहाङे ॼण असांजे हर ख़ुशी ऐं ख़्वाहिश जो ख़ात्मो करे छॾियो। असां लाइ चौधारी डपु, हिरास ऐं बेसलामतीअ वारी हालत पैदा थी वई। वेतर जो सिंध में ॿाहिरां लॾे आयल मुहाजिर अचण लॻा त आकी बाकी उते रहण जोखम वारो थी पियो। अंग्रेज़नि जे विरहाङे जे ऐलान सां रातो रात में असीं सिंध धरतीअ जा धणी धारिया थी वियासीं ऐं धारिया आयल मुहाजिर महिमान मालिक बणिजी विया, छो जो हू मुस्लमान हुआ ऐं असीं हिंदू। इहो ॿियाईअ जो ज़हर मिठ मोहबत में रहंदड़ सिंधियुनि में नए सिर पखेड़ियो वियो। जेतोणीकि जंहिं जनाह साहब हिंदुनि मुस्लमाननि खे जुदा क़ौम चई विरहाङो करायो, तंहिं पाकिस्तान जे गवर्नर जनरल थियण ते पहिरीं ॾींहुं चयो हो त हाणे पाकिस्तान में न को मुस्लमान न को हिंदू सॾिबो, पर मुल्क जो हिक जहिड़ो शहरवासी बराबर ऐं हक़दार रहंदो। मगर उन ऐलान ते अमल ई न कयो वियो ऐं इन करे असां लॾींदड़नि खे जीअं मौक़ो मिलियो तीअं ई पंहिंजो घर तर सामान सड़ो कोसा कोहर करे विकिणी वञणो पियो। के त पंहिंजो नंढी उमिरि वारियुनि न्याणियुनि खे बि तकर में शींहं कुले चाढ़ण लॻा।
रातों रात में विहांव ऐं मङणा थियण लॻा। किथे न पूरा 60 सुगण थिया ऐं न ख़ुशीअ सां नचण कुॾण थियो। असुल गुंग बोड़ ऐं घुट बूसाट में हथियाला ॿधजी थे विया ऐं 7 फेरा पाता थी विया। न आक़ाए ऐं उमिरि, न सूरत ऐं सीरत, न इल्म ऐं अकुल, न प्यार ऐं पसंदी, ऐं न वरी सुभाउ ऐं वीचारनि खे ॾिठो थे वियो। मुंहिंजो बि ईअं ई हथियालो ॿधो वियो। पाण खां 7-8 साल वॾी उमिरि वारे कॉलेज पढ़ियल मास्तर सां माइटनि खे घणी मिंथ मेर कयमि त अञा सगीर बालकी आहियां, कॉलेज पढ़ण ॾियोमि। हिन नंढी उमिरि में शादीअ जे जंजाल में न फासायो त मुंहिंजी उमिरि वारियूं ज़ालूं ॾेखारे चयूं, ॾिस अॻु में तुंहिंजी उमिरि में ही 2-3 ॿारनि वारियूं मारूं बि थी वेंदियूं हुयूं। ईअं मूंखे शींहं कुले चाढ़े मुंहिंजी माउ, नंढो भाउ ऐं भेण त जल्द सिंध मां लॾे हलिया विया। हिननि जे लॾण वक़्तु हैदराबाद स्टेशन ते ट्रेन में चढ़ण लाइ कीअं न खेनि रिढुनि ॿकरियुनि जो धण बणिजणो पियो हो। इहो नज़ारो यादि करे अॼु बि धरन थी ॾकेमि। माइटनि खे उपराए असीं घर मोटियासीं त मुंहिंजो घोट मूंखे ॿाहिरि छॾे पाण पाड़े में मुस्लिम दोस्त वटि हलियो वियो। मूं अंदरि अची थोरी साई पटी त ससु बाई को किताब खणी अची मूंखे ॾिनो ऐं नाटकी ढंग में चयो, अड़ी मुठियसि कुंवार, ही ॾिस हूअ पाड़े वारी काले जी छोरी आहे न, त ही किताब घोटण लाइ ॾिनो आहे। पुछोमांसि त तूं हिन जी केर थी त ख़ुशीअ मां खिली चयई, मुंहिंजो दोस्त आहे। इहो दोस्त लफ़्ज़ यार जे रूप में अॼु हिन भाॼी वारीअ जे वातां ॿुधी मुंहिंजे हसद जी 30 सालनि अॻु वारी सिंध वारी कहाणी अखियुनि अॻियां तरी आई आहे। उन ज़माने में दोस्त लफ़्ज़ ते त मुंहिंजे सस खे ॾाढो अजब लॻो ई हो, पर मुंहिंजूं बि ॿबियूं मुंझी वयूं हुयूं। वरी उन किताब में जो अंग्रेज़ी शाइर बायरन जो डॉन जॉन जो इश्की किस्सो ऐं रोमांस वारा फोटा ॾिठमि त गिढड़ियूं पइजी वियमि। उहे फोटा ससु खे ॾेखारे चयमि, ॾिसो पंहिंजे लाडले पुट जा हफ़ाल, कहिड़ा थो किताब पढ़ाए कुआणियुनि खे। हुन इहा 7 सुरी ॿुधाई होम जा अॼु बि न विसरी अथमि। चयईं, रनुन राज रुलाया अहिरन कहिड़ा ॾोह। ॾिसो न हिन कुआरी छोरीअ खे कहिड़ी कुॾ खयो जो मुड़ुस जी साहेड़ी थी बणिजे। मूंखे सस जो इहो सच दिलि सां लॻो हो जो अॼु बि न विसरियो अथमि। हक़ीक़त में मुंहिंजी सरॻियाणी ससु ॾाढी साफ़ सिधे सादे सूदे सच चई ॾींदड़ सुभाउ वारी हुई। जॾहिं संदसि पुटु हुन ख़िलाफ़ मुंहिंजी शिकायत मञी खेसि कुझु दॿ कढंदो हो त हूअ बि बेधड़क चई ॾींदी हुअसि, मुआ ॾिठो बिड़ु वियो खिड़, चम चीरे ॼणियो हथ मां, मां जो अदब लिहाज़ रख, जो मजू न थी। इहो ॿुधी सॼे घर में टहिकरो मची वेंदो हो, पर मूं उन रहचए वारे वायुमंडल में ज़हर भरे छॾियो जॾहिं पतीअ खे गुस्से में चयो होम, ही ॾिसो डॉन जॉन जे रोमांस जो किताब तव्हांजी साहेड़ी ॾेई वई अथव। हुन माउ वांगुरु साफ़ सिधे सादे नोह में चयो हो, तूं कॉलेज न पढ़ी आहीं, न त हिन किताब ते कावड़ ऐं साड़ न लॻई। ही आज़ादीअ जा कोडिया कवि बायरन ऐं शेली वग़ैरह कॉलेजी कोर्स में पढ़णा पवंदा आहिनि। ख़ुदि असांजे टैगोर जवाहर लाल जा बि ही दिलपसंद कवि हुआ। ही डॉन जॉन किताब पाड़ेसरनि मिस भारवाणी पंहिंजे पढ़ण लाइ कॉलेज जी लाइब्रेरीअ मां पाण वरितो हो, सो मूंखे बि थी पढ़ाए। ऐं किताब त असांजा सभ खां दुर्लभ दोस्त आहिनि। मूं तंज़ीनो में पुछियो हो, ऐं हुन साहेड़ी मिस भारवाणीअ खां बि? ऐं पतीअ उन तंज़ जो जवाबु ॾाढी सादगीअ सां ॾिनो हो, अरे हा, तॾहिं छा। हुनखे बराबरि किताबनि सां बेहद प्यार हो। उहे ॾाढो चाह ऐं चोज सां पियो पढ़ंदो हो। जेको कुझु उन्हनि में अहम लॻंदो होसि उन जे हेठां लीका पाए छॾींदो हो। केतिरा ई माण्हू वटिसि किताब वठण ॾियण ऐं सलाह करण लाइ ईंदा हुआ, पर जॾहिं हूअ साहेड़ी भुल मां बि न वटि आई थे त ॾाढी जलन ऐं हसद थे थियुमि। ऐं हिन जा चयल लफ़्ज़, हू मुंहिंजो दोस्त आहे, दिमाग़ में जिंसी मुतरका हणंदा हुअमि। मां इन करे सिंध मां लॾण लाइ पतीअ जो सिर खाई वियसि, पर हू ईअं करण लाइ तयार ई न हो। एतिरे क़दुरु
जो संदसि माइट बि लॾे विया त बि चवण लॻुमि, हीअ जननी जनम भूमि कीअं छॾिबी? रामचंद्र सोनी लंका खे बि पंहिंजे जनम भूमि अयोध्या अॻियां तुच्छ सम्झियो हो। असांजी सिंधड़ी बि असां लाइ अहिड़ी अहम पवित्र भूमि आहे। ही हैदराबाद जी हीराबाद, होमस्टेड हॉल, फुलेली वाह ऐं गिदू बंदर, भिट शाह ऐं बेसेंट लॉज वग़ैरह कीअं छॾे हली सघिबा? पर मूंखे तिहां ई शक वधण लॻो त हू सभु इहे बहाना थो बणाए। हू हिन साहेड़ीअ खां परे थियण ई नथो चाहे। हसद ऐं शक मन ते मेल चाढ़े छॾी। साहेड़ीअ जा लफ़्ज़ पिया यादि ईंदा हुअमि, हू मुंहिंजो दोस्त आहे। होॾां विरांङे करे मुल्की हालतूं बदतर थियण लॻियूं। अख़बारुनि में हिंदू मुस्लिम नफ़रत ऐं कुल्फत वधी वञण जूं ख़बरूं छपजण लॻियूं। सिंध में जिते अॻे हिंदू मुस्लमान पाण में ओड़े पाड़े में अबो अमा थी वेठा हूंदा हुआ, से हाणे हिक ॿिए जा दोस्त ऐं मददगार बि थी न थे सघिया। मुहाजिर ॿाहिरां ईंदा रहिया। छिकताण वधंदी रही त शहर लॾ पलाण जे करे हिंदुनि खां सवाइ बुसा बुसा पे लॻा। उन हूंदे बि मुंहिंजे पतीअ सिंध मां लॾ पलाण लाइ मुंहिंजी ॻाल्हि न पई ॿुधी। उन वक़्तु विरांगे खे 6 महीना बि न थिया हुआ जो जनवरीअ में मुहाजिरनि हैदराबाद में फसाद कराया। थोरो वक़्तु अॻु में कराचीअ में बि हिननि फसाद कराया हुआ, जेके विरांगे खां अॻु सिंध में असुली न थिया हुआ। उन्हनि फसादनि में असांजे सिंधी मुस्लमान दोस्तनि खां अॻुवाट इतलाह ऐं महल सिर मदद पहुचण करे असांजो बचाव थी वियो। ॿियनि हंधि बि सिंधी मुस्लमाननि हिंदुनि जो बचाव कयो। जीअं भारत में फसादनि में केतिरनि हंधि हिंदुनि पंहिंजे मुस्लिम पाड़ेसरनि ऐं दोस्तनि जो बचाव कयो हो। उन मनहूस जनवरी महीने जे पछाड़ीअ में देश पिता महात्मा गांधीअ जे शहीदीअ जी ख़बर ॿुधी हाहाकार मची वियो। मुंहिंजे पतीअ त रोई खणी रिछ भरिया। हू एॾो दुखी ऐं उदास थियो जो नेठ सिंध छॾण जी मुंहिंजी ॻाल्हि मञई। जेतोणीकि संदसि साहेड़ी अञा न लॾियो हो, तॾहिं ख़ुशी बि थियमि ऐं मन खे शांती बि आई। लेकिन अजब त जॾहिं असीं लॾे थी वियासीं, तॾहिं हूअ मुंहिंजे पतीअ सां मिलण आई त दिलि में दॿियल हसद जागी उथियो। खिली चयईं, हिन भेण खे गॾु नथा वठी हलो? मूं त पूरो खीकारियोमांसि बि कोन। वेतर जो पंहिंजे दोस्त खे अंग्रेज़ीअ में चयईं, मूंखे विसारे त न छॾींदे? मां त पोसिड़जी वियसि। जेतोणीकि अहिड़े नमूने मुंहिंजे पति जे दोस्तनि बि मूंसां ईअं पंहिंजाइप सां ॻाल्हायो हो, पर हुनखे उन ते कॾहिं बि हसद न थियो हो। अॼु बि हिन भाॼी वारी जी गुफ़्तार उन निज़ारे खे मन जे पर्दे ते ज़िंदा करे बीहारियो आहे। असीं बम्बई ॾांहुं रवाना थियण लाइ कराचीअ में आयासीं। उते पतीअ जा के मुस्लिम दोस्त मोकिलाइण आया। हुननि भरियल गले सां वर वर करे चयो, अमड़ सिंधड़ीअ खे न विसारजो। मुंहिंजे पतीअ बि मोकिलाईंदे चयनि, दुआ कजो त हिते अमर वटि जल्द मोटी अचूं। मूंखे हुनजी इहा ॻाल्हि असुल न वणी त चयोमांसि, हाणे हिते कहिड़ो मिटु माइटु वेठो आहे जंहिं वटि मोटी अचिबो? अञा ताज़ी शादी कई अथव, पत्नीअ जे फर्ज़ पालण जो बि को ख़्यालु अथव या न? त ॾाढे पाबोह मां चई, हिते ॾिठो ई कोन त तुंहिंजो ख़्यालु एतिरो रखियुमि जो मां वटां जोइ जो मॼूअ जो लक़ब मिलियो। संदसि लॾे वञण खां पोइ बि ख़बर न रखियमि त घर वारा हाणे किथे आहिनि। मूं बि खेसि चयो, ईअं त हथियालो ॿधण बैदि मूं बि माइटनि खे विसारे छॾियो आहे। असीं जॾहिं बम्बई जहिड़े अजगर शहर में पहुतासीं त अॻु में आयल सिंधी ॾाढो दरबदर हुआ। अलाए जे केतिरो वक़्तु खुलियल आसमान हेठि गारणो पए। उन बैदि कल्याण कैंप जे बैरकुनि में गूण जा पर्दा ॾेई बि रहणो पियो। कॾहिं टीन जे ततल छितियुनि हेठि त कॾहिं चौमासे में वहंदड़ छितियुनि हेठि बि सुम्हणो पियो। रोज़गार लाइ पंहिंजनि बाज़ुनि ते भारींदे बि मकानी माण्हुनि जूं मलामतियूं पियूं सहबियूं हुयूं। अहिड़े मुसीबत जे वक़्तु सिंध में कुशादनि कमरनि ऐं वॾनि आंगननि वारनि हवादार घरनि में घारियल सुखी ऐं सांती की जीवत ॾाढी यादि पवंदी हुई
ऐं ॾाढो क़दुरु थींदो हो। सचपच वथ वञाइण बैदि ई उन जो क़दुरु पवंदो आहे, जीअं सिंध वारनि खे बि असांजो हाणे क़दुरु थियो आहे। असीं कैंप छॾे अची बम्बई जे पसगिरदाई में रहियासीं। 2-3 सालनि में ई 2 मां 4 थी वियासीं। मुंहिंजो सॼो वक़्तु घर में धीउ ऐं पुट जे पालण तातण में ई थी वियो। इन करे पतीअ बि नौकरी करण लाइ ज़ोर न भरियो। पाण ई सॼो वक़्तु आजीविका लाइ मास्तरी ऐं ट्यूशन में सर्फ कई। पर कॾहिं बि का छोकिरी पतीअ वटि ट्यूशन या ॿिए कंहिं कम लाइ ईंदी हुई त हिन जी सिंध वारी साहेड़ी यादि ईंदी हुई, जंहिंजो कॾहिं कॾहिं ख़त पट पियो ईंदो हो। तॾहिं मुंहिंजे दिलि में हसद जागी उथंदो हो ऐं इन करे घर में खिटपिट पई हलंदी हुई। धीउ वॾी थियण ते पीउ जो ऐं पुटु मुंहिंजो तरफ़ वठण लॻो। हिकु ॾींहुं बम्बई खां ॿाहिरि रहंदड़ सिंधीअ जे घर में धीउ जी शादी थी वई, पर सुखी न हुई। पुटु बि कॉलेज पढ़ण सां गॾु नौकरी बि करण लॻो। कॉलेज पूरो करे सिविल मैरिज करे कुंवार वठी आयो। न सलाह मसलत न सोण साठ कयईं। इन करे गहपी ऐं किलकिल वधी वई। पुटु मुंहिंजे पासे हो, पर नुंहुं सहुरे जो पासो खणण लॻी त हसद जी बाहि भड़की उथी। वरी हसद सां स्त्री हठ महाबेली थियो त पतीअ ख़िलाफ़ मन मेरो ई रहियो। नेठ हिकु ॾींहुं हू ओचितो ई दिलि टुटण सबबु वञी सासे सखालो थियो। तॾहिं नुंहुं उन लाइ घणो ई ॾोह ॾिनमि, पर हासिद ऐं हठीलो मन मञई न। मूड़ झूड़ थी पई रहियसि, पर आख़िर भाॼी भुतीअ लाइ घर खां ॿाहिरि निकिरणो ई पियो ऐं बदिलियल जहान ॾिसणो ई पियो, जंहिंजे हिक मज़ूर जे ज़ाल भाॼीअ वारीअ जे साफ़ सिधनि सचनि ॿोलनि मुंहिंजे हासिद ऐं हठीले मन खे शिकस्त ॾिनी आहे।